ख़बर शामिल कंदा भरिया रोड में भरिया रोड के मोहल्ले फतापुर के रहवासियों जो बिजली के अणएलानियल लोड शेडिंग और घट वोल्टेज के आज़ार का तंग अची भरिया रोड पीकाचांग रोड ते वापडा भरिया रोड खिलाफ न थियण में एहतजाजी मुज़ाहिरो और धरणो हणी वापडा भरिया रोड के अमले खिलाफ सख्त नारेबाजी कई। उन सिलसिले में मोहल्ले फतापुर के रहवासियों हनीफ चन्ना, आशिक सुमरो, मेहर सोलंकी, इम्तियाज शर, सैफुल्ला सुमरो और बिन मीडिया के बुधायो तो वापडा भरिया रोड तरफा कंडियारो फीडर ते 16 का 18 कलाक अणएलानियल लोड शेडिंग कई पई वने, जडें त बिजली जा तमाम घट वोल्टेज और ट्रिपिंग सबब पानी जूं मोटरूं, टीवी, फ्रिजूं और इलेक्ट्रिक जो बियो सामान सड़ी वियो आहे। उन्हनि चयो त वापडा भरिया रोड जे अमले रिश्वत जे बाज़ार गर्म करे छड़ी आहे। शहरनि खां एडवांस पैसा वरता पिया वञनि, जडें त नई तामीर थींदड़ ग्रेड स्टेशन बिल्कुल तैयार आहे पर उन्हनि खे न पियो हलायो वञे। हुननि सेप्को चीफ ऐं ॿिनि मसवारनि खां मुतालबो कंदे चयो त वापडा भरिया रोड जे अहलकारनि खिलाफ कार्रवाई करे कंडियारो फीडर ते अणएलानियल लोड शेडिंग जो ख़ात्मो आंदो वञे। ॿी सूरत में इंजीनियर सेप्को नौशर फरोज़ आॾो धरणो हयो वेंदो।